कंहिं बि इंसान ते नाले जो मथसि केतिरो असरु रहे थो, उन हवाले सां जेकॾहिं मुख़्तलिफ़ अदीबनि, शाइरनि, आलमनि, मुफ़क्किरनि, फ़लसफ़ियुनि ऐं दानिश्वरनि जे नालनि खे साम्हूं रखी थोरो गौर कबो त इहा ॻाल्हि काफ़ी हद ताईं दुरुस्त नज़र ईंदी त नाले जो इंसान जे शख़्सियत मथां अक्सर गहरो असरु रहे थो। इन ई हवाले सां सिंध जे नामियारे दानिश्वर, मुहक़िक़, सहाफ़ी, समाज सुधारक, ॿोली माहिर, सुजाण, सियासी ऐं समाजी अॻवान डॉक्टर मोहब्बत बुर्डे जी शख़्सियत जो मुतालियो कबो त हू असांखे बिल्कुलु पंहिंजे नाले जियां हिकु मोहब्बती किरदारु नज़र ईंदो, जंहिं पंहिंजे मुख़्तसिर ॼमार में मुख़्तलिफ़ शोबनि में तमामु वॾो ऐं तारीख़ी नोहियत जो कमु कयो आहे। मूं ॾिठो त जेकॾहिं बुनियादी लफ़्ज़ खा हुजे ऐं उन मूं जेकॾहिं 1200 लफ़्ज़ ठही था सघनि त पोइ असां मुख़्तलिफ़ क़िस्म जे लफ़्ज़नि खे या ॿोलनि खे मर्कज़ बणाए उन्हनि मां मुख़्तलिफ़ तरतीबूं ॾेई लॻभॻि 1200 जेकॾहिं हर हिक में ठाहे था सघूं ऐं असां वटि बुनियादी लफ़्ज़ जेकॾहिं रुॻो 1000 बि हुजनि, 1000 खे जेकॾहिं 1200 सूटूं हर हिक खे असां ॾेई सघूं त इहो थुले लेखे 12 लख थो थी वञे, त 12 लख लफ़्ज़ ठही था सघनि। इहो मुमकिन आहे। डॉक्टर मोहब्बत अली वल्द शौकत अली शौक़ बुर्डो 25 मार्च 1952 ईस्वीअ ते कंबर शहर में जनम वरितो। प्राइमरी तालीम गवर्नमेंट मैन प्राइमरी स्कूल कंबर, इंटर साइंस 1971 ईस्वीअ में गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे ऐं MBBS लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरे मां 1979 में पास कयाई। डॉक्टर मोहब्बत जॾहिं डिग्री कॉलेज लाड़काणे में पढ़ंदो हो त हू हर रोज़ उतां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि वारा किताब पढ़ण लाइ जारी कराए कंबर खणी ईंदो हो। ईअं हुन केतिरनि ई इल्मी, अदबी, साइंसी ऐं समाजी मौज़ूअनि ते लिखियल किताब कॉलेज जे पढ़ाईअ दौरान ई पढ़ी वरिता। डॉक्टर मोहब्बत MBBS करे कैप्टन डॉक्टर जी हैसियत सां कंपलसरी मिलिट्री सर्विस कई, जंहिंमें संदसि मुक़ररी गिलगित, स्कर्दू ऐं कोयटा में रही। डॉक्टर जे मिज़ाज ऐं संदसि नौकरीअ में घणो तज़ाद हो, जंहिं करे पाण उन उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई कराचीअ में अची ख़ानगी नौकरी कयाई। पर पोइ जल्द ई पंहिंजे ॻोठ कंबर अची पंहिंजी लतीफ़ क्लिनिक खोली, जिते हुन ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जे ख़िदमत वारे जज़्बे तहत कमु कयो। मोहब्बत बुर्डो हिकु ज़हीन ऐं पढ़ाकू इंसान हो। हुन वटि पढ़ाई करण जो पंहिंजो मख़सूस अंदाज़ हो। हू जेको बि किताब पढ़ंदो हो उन में कम जूं नोट करण वारियूं ॻाल्हियूं अंडरलाइन कंदो ऐं उन्हनि खे ज़हन में महफ़ूज़ करे दोस्तनि सां लेक्चर्स में शेयर कंदो हो। डॉक्टर मोहब्बत जामशोर में पढ़ाईअ दौरान केतिरनि ई अदीबनि सां कचहरियूं कयूं। उते ई खेसि लिखण जो शौक़ु बि पैदा थियो, जंहिंखां बाद हुन 1974 ईस्वीअ में बाज़ाब्ता लिखण जी शुरूआत कई। संदसि कहाणियूं ऐं मज़मून लियाकत मेडिकल कॉलेज जे रिसाले में शाया थिया। डॉक्टर मोहब्बत जी पहिरीं कहाणी डॉक्टर हुई, जेका बि मेडिकल कॉलेज जे लियाकत मैगज़ीन में 1974 में शाया थी। उतां संदसि अदबी सफ़र जी बाक़ाइदा शुरूआत थिए थी ऐं हुन कहाणियूं, मज़मून, तर्जुमा ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ लिखणियूं रिसालनि ऐं अख़बारुनि में छपाइण शुरू कयूं। डॉक्टर मोहब्बत सिंधी शागिर्द पब्लिकेशन जो एडिटर रहियो ऐं 1987 धारे ॾाहब किताब घर कंबर जे नाले सां हुन हिकु पब्लिशिंग इदारो पिणु शुरू कयो। गुलनि जहिड़ा ॿारड़ा संगत कंबर जो हू 1976 में सरपरस्त बि रहियो। डॉक्टर जी सियासी वाबस्तगी सिंधी शागिर्द तहरीक सां रही। 1976 में डॉक्टर सिंधी शागिर्द तहरीक सिंध जो पहिरियों ऐं चूंडियल मरकज़ी सदर रहियो। इन अरसे दौरान हुन सॼी सिंध में केतिरा ई लेक्चर ॾिना। इहो ज़ियाई मार्शल्ला जो ज़मानो हो, जंहिंमें सियासी सरगर्मियुनि सां गॾु लेनिन ऐं मार्क्स जे किताबनि ते पिणु बंदिश हुई। उन वक़्तु डॉक्टर सियासी हवाले सां माण्हुनि खे उत्साहींदो रहियो ऐं उन्हनि खे दुनिया जो इनकलाबी अदब पढ़ाइण लाइ कोशिशूं वरिताई। इन ई सिलसिले तहत हुन 50 खनि मज़मून बि लिखिया त मुख़्तलिफ़ यूनिटुनि में 500 खां मथे लेक्चर पिणु ॾिना, जिन लेक्चरनि जे नतीजे में सिंधी माण्हुनि में सियासी सुजागी अचण लॻी। डॉक्टर मोहब्बत बुर्डे मुख़्तलिफ़ कलमी नालनि सां बि केतिरा ई किताब लिखिया, जॾहिं त संदसि तबज़ाद ऐं तर्जुमो थियल किताबनि में इनकलाब,
जिदली मादियत जा उसूल, शऊर, ॿोलीअ जो गुण, ॿोल जो गुण, ज़मीरी पछाणियूं, क्रानोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध, सोर्स मटीरियल ऑन सिंध, इंसाइक्लोपीडिया सिंधी का, माण्हू ऐं माणपो, अचो त पंहिंजी सिंधी लिखत संवारियूं, यादूं ऐं सुकून, सिंधी ॿोली, लफ़्ज़, लुग़त ऐं लिखत, मूसा खां मार्क्स ताईं, आगाटी सिंध ऐं सिंधी ॿोली, धरती मुंहिंजो घर ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। जिन किताबनि खे डॉक्टर मोहब्बत जो नंढो भाउ मोहब्बत अकेडमीअ जो रूह रवां नामियारियो शाइर रियाज़त बुर्डो छपाए पधिरो करे रहियो आहे। डॉक्टर मोहब्बत रोज़ानी जागो जो कंबर में नुमाइंदो बि रहियो, जिते हुन सहाफ़ती ख़िदमतूं दयानतदारी सां अदा कयूं। पाण मुंहिंजो दड़ो साइंस क्लब, खीथर साइंस अकेडमी कंबर ऐं सिलसिलेवार साइंसी सोच सां मुख़्तलिफ़ हैसियतुनि में लाॻापियल रहियो। सिंध जे केतिरनि ई अख़बारुनि में भरपूर कालम लिखंदो रहियो, जिन खे अगरि तरतीब ॾिजे त सिंध जे हक़ीक़ी तारीख़ सम्झण में इंतिहाई काराइता साबित थींदा। डॉक्टर मोहब्बत जी वफ़ात बैदि संदसि नाले पुठियां मोहब्बत अकेडमी जो बुनियादु विधो वियो, जंहिं तरफ़ां इल्मी, अदबी ऐं समाजी प्रोग्राम बाक़ाइदगीअ सां मुनक़िद थींदा रहनि था। इन ई अकेडमीअ पारां केतिरनि ई शाइरनि ऐं अदीबनि जा तबाज़ात तर्जुमो कयल किताब पिणु छपराया विया आहिनि। अकेडमीअ पारां हर साल डॉक्टर मोहब्बत जी वरसीअ जे मौक़े ते संदसि को नओं किताब छपराए पधिरो कयो वेंदो आहे, जेको सिलसिलो अञा ताईं जारी आहे। डॉक्टर मोहब्बत जी ॿोली ऐं अदब लाइ कयल ख़िदमतुनि खे कंहिं बि रीति विसारे नथो सघिजे। सिंधी ॿोलीअ में ॿे, ॾाल, ॻे ऐं ñe ॼे चूसण आवाज़ बि चयो वेंदो आहे, जंहिंमें हवा अंदरि खणिजे थी। त इहे के माण्हू चवंदा आहिनि सिंधी ॿोलीअ वरिता आहिनि कश्मीरी तां या मुल्तानी तां, पर जान जी बोर्डी नाले सां हिकिड़ो साइंस आलिम आहे ॿोली जो, उन माण्हू इन ते वेही तहक़ीक़ कई त इहे आवाज़ किथां आया। हुन जॾहिं हिननि सभिनी ॿोलियुनि खे वेही भेचो पाण में, तॾहिं हुन महसूसु कयो त इहे सिंधी ॿोली जा पंहिंजा आवाज़ उन कंहिं ॿी ॿोलीअ तां नक़ल करे पाण वटि अख़्तियार कोन कया आहिनि। हयाती जेकॾहिं खेसि मोहलत ॾिए हा त हू सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ अञा बि घणो कुझु लिखे हा ऐं घणो कुझु करे वठे हा, पर बेरहम मौत खेसि 9 अप्रैल 1997 ते दिलि जे दौरे सबबि असांखां हमेशह लाइ जिस्मानी तौर धार करे छॾियो। अड़े मौत मयार एॾो साड़ सुगंध सां ॾाढो सारींदे, ॾाढो सारींदे, मुंहिंजे मुंहुं खां पोइ तूं, मुंहिंजे मुंहुं खां पोइ तूं, ॾाढो सारींदे, ॾाढो सारींदे, मुंहिंजे